बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुर मअज़ूरी दास्तान छहूं शाह जो रिसालो डॉक्टर होतचंद गुरबख्शाणी। झली तान रहां धारा पसण पिरीअ जे अपर आजिज़ आहियां लालन जान लहां। फरदा मुंह फिटी की व दे न वहां सुबह सी न सहां ख्वाह मेणिए ख्वाह मारिए। फरदा मुंद फिटी की नक दुखयो नार हिय जा वाग विलीअ जी वेरम दे मवार। जेकी मुठीअ मार जेकी मेड़ मुठीअ खे मुठी थी मुदा घुरे मौत थियो मौजूद। अचें त अॼु करियां सुबाह जो सुजूद। जांके ने वजूद जांके मेड़ मुठीअ खे जेकी मेड़ मुठीअ खे जेकी मुठीअ मार। ॾुखीअ खे ॾेखार हे कर हो तो अखियुनि से ॾुखी थी ॾधोर लसी लऊं पुन्हूअ जे ॾेई आग अतोर सभु न खाई ससुई। ॾुखी ॾिख विसार सेज फिटी कर ससुई। पटें पेर निहार त आर्याणी उतां लहें। ॾुखी ॾुख मथे करे वाओ छपर पेही गॾ ॿई ॾेही सूझियूं ॾींदई ख़बरूं। ॾुखीअ ॾीहाड़ी मुठीअ मथे हथड़ा तंहिं पर न खाणी जंहिं पर जिए जेॾियूं। ॾिसण ॾिखा अगरो ससुई आण मशको थियो बानी भर ओइयूं लुॾम पसी लको वर पुन्हूअ सी पलको खोए 12 माह ॿियनि से। हर दम हो त पुन्हूअ जो ॾिसण भांइ जे ॾिख वर पुन्हूअ साण पलक बन 12 वरेह ॿियनि से। थोरा वेरमी थियो वञण वेरम न सहे ॾेई मर्ज डूंगरे जतन कारण जियो। हॾ न हूंदो हियो साहो पिरियां तां सदको। ॾुखीअ संधियूं डूंगरे आधीअ आहूं पून ॾारे जो डूंगर खे सो की चयो चून। आरीअ जे अरमान में माढ़ू मिरूं रून इन पर सेई हून हींअड़ा जन हॼी विया। ॾुखीअ संधियूं डूंगरे पसो पिटूं पून मोए पुॼाणा मुंद खे रोझ रुञुनि में रून। भूणा इहें चून त मुईअ असांखे मारियो। ॾुखीअ संधियूं डूंगरे ओछंगारूं अचनि हणी सांग ससुईअ खे किलो कियो केचन जे हथां हो त मरनि हो त तनी जे हंज में। ॾुखीअ संधियूं डूंगरे वण टिण वायूं कनि वटां वेही जन वढीअ से वाढोड़िया। वढीअ से वाढोड़िया रत न ॾिठो जन मौत क़बूलियो तन ॾिठो जन ॾुखीअ खे। कंहिं जंहिं ॾुखां ॾे पारां भा के पांधिए सूर भरियाई से ॻाल्हि कीआई जन से। को जो वढीअ वढो जीअं विण वढियाई वढ से ॾुखो ॾुखीअ खे ॾढो
जन ॾिठी से ॾुखिया थिया। वढियल थी वायूं करे कुठल कूकारे, हुन पन पंहिंजा सारिया ही हंझूं हॾन लहारे। ॾुखीअ तोए ॾुकारो तोणी वसन मीहड़ा, साहिब हथ सुकारो हिन वस आहिन हथड़ा। ॾुखीअ तोए ॾुकारो सेणनि ॾेहु सुकारियो, ॿारो चाणू ॿारो सभोई स्वासें